Subscribe to our channel Sindh TV HD Drama and press the bell icon for the latest updates. सिलसिला मोहब्बतुन जा सिलसिला मोहब्बतुन जा। ज़ैनब जगह किरण के पंहिंजी सहेली ॾे वञणो हो तो तूं गॾु वञी साला अकेले हुनखे छो छॾी? किरण मुंहिंजी ॻाल्हि मञी थी आहे गुलाब। मूं त घणो ई रोकियोमांसि पर मुड़े छा। थोरे ॾींहंनि में असां ॿई हिकु थी वेंदासीं साबिर। इब्रार जे जिस्म मां मूंखे हाणे बदबू थी अचे। चवंदा आहिनि किरण देर आया दुरुस्त आया। मरी वञण वारनि में कॾहिं पंहिंजी ज़िंदगी छो थो तबाह करे। मूं पंहिंजी ज़िंदगी नसीम जी यादि में बसर करण जो फ़ैसिलो कयो आहे। मारोट एॾो त्यार थी ॿाहिरि न वेंदो कर, किथे नज़र न लॻी वञे। मैं तो सुनो आहियां किरण जो माण्हू मूंखे नज़र हणंदा। हुनजे हुस्न जे अॻियां हाराए हड़ई अरदायूं छॾे सभु हथियार फिटो करे वेठो आहियां। हुकुम त कर, उनजो लाश तुझे कदमनि में हूंदो, कदमनि में। ड्रामा सीरियल सिलसिला मोहब्बतुन जा तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विजिट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।